अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां अव्हां जो मेज़बान अशरफ बुखारी। नए प्रोग्राम सां अव्हां ॾो मुखातिब थियो आहियां। हिन महिल असां सां सिंध जो नाले वारो मल्ल पहलवान सुल्तान आवान गॾु मौजूदु आहे, जंहिं पूरे पाकिस्तान में मल्ल मुक़ाबला कया आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। तव्हां मल्ल मुक़ाबला कया, तव्हां मल्ल जेको आहे कंहिंखे ॾिसी मुतासिर थियो, कीअं कंहिंखां सिखिया, कंहिंखां वरिती तव्हां? साईं असां जेको आहे असांजो ख़ानदानी जेको आहे इहो मल पहलवानी जेको आहे पेशो आहे। असांजा वॾा जेका आहिनि काफ़ी नाले वारा मल पहलवान थिया। जीअं चाचो अला ॾिठो अवान बुलबुल सिंध जो लक़ब उनखे मिलियल हो गवर्नर अशरफ तबानी जे तरफ़ां। उन खां पोइ चाचा शफ़ी मोहम्मद अवान, उहो बि असांजो जेको आहे नाले वारो पहलवान हुयो। उन खां पोइ ॾाढो मोहम्मद लुकमान, उहो बि नाले वारो असांजो पहलवान हुयो। ॿिया बि घणा असांजा ख़ानदान में मल पहलवान आया। अबू फज़ल मोहम्मद आयो, चाहे ग़ुलाम क़दर आयो, चाहे मोहम्मद हनीफ़ आयो, चाहे मूसो हुयो, चाहे मोहम्मद नवाज़ हुयो, काफ़ी सारा आया, चाहे अब्दुल समद हुयो। उन खां पोइ हिन टाइम असांजा ॿ मल पहलवान, हिकु मुंहिंजो भाउ पहलवान ख़ान अवान ऐं चाचे अल हादिसे जो फर्ज़ंद मोहम्मद शरीफ़ अवान मल जा मुक़ाबला कया आहिनि। असांजा जेका वॾा पहिरियां हुया, जेका ॾाढा पंजाब सां वाबस्ता हुया, उहो जेको आहे उते जेका लमी खेच चवंदा आहिनि, कौडी बि खेॾंदा हुया ऐं कुश्ती जा मुक़ाबला कंदा हुया। असांखे 50 साल खां प्लस थी विया त असां हिते जेको आया आहियूं पंहिंजो सिंध में। पोइ असां मल पहलवानी कई आहे। असां पंहिंजे ज़िले घोटकी को लॉन्च कंदा आहियूं। मल पहलवानी असां घोटकी जो नालो असांजे वॾनि रोशन कयो आहे, असां बि कयो आहे। ऐं असां काफ़ी सिंध, पंजाब, बलूचिस्तान काफ़ी जहिनि ते उत्तर लाड़ में मुक़ाबला कया आहिनि। ऐं असांजे ज़िले खे काफ़ी सारा जेका अवार्ड बि मिलियल आहिनि। अच्छा, तव्हां सिखिया कंहिंखां वरिती? कंहिं तव्हांखे मल ते आंदो? असांजा जेका वॾा हुया उहे घर में जेको आहे पहलवानी कंदा हुया। उन्हनि जो खाधो खुराक ऐं जेको आहे सिस्टम जेको ॾिसी करे उन्हनि मां ई असांखे शौक़ु पैदा थियो। पोइ असांखे वॾा पंहिंजा चाचा अला ॾिठो हुयो, उहो सिखा ॾींदो हुयो। पोइ उन खे ॾिसी करे जेको असांजे पोइ असांखे सिंध में पहलवानी जे लिहाज़ से वॾी रिस्पेक्ट मिली, इज़त मिली। माण्हू चवंदा हुआ पहलवान अची विया आहिनि। पोइ असांजे दिलि में हिकिड़ो शौक़ु पैदा थियो। ऐं इहो सिहत जे हवाले सां बि बहितरीनु प्रोजेक्ट हुयो। असांखे फहाशी खां ऐं ग़लति कार्यनि खां, नशे वारी चीज़नि खां बचाए पियो। असांखे इन सां मोहबत थी वई ऐं असां पंहिंजे ज़िले में ऐं बि ॿाहिरि बि मुक़ाबला शुरू कयासीं आहिस्ते आहिस्ते। पोइ अलाह तबारक व ताला असांखे नालो बि ॾिनो, इज़त बि ॾिनी। ऐं असां पूरे सिंध में जेको आहे असांजो अवाणनि जो नालो मशहूरु आहे त मल पहलवान घोटकी में सिर्फ़ु अवाण आहिनि। अच्छा, तव्हां कहिड़े हिकिड़े वॾे मल सां जेको आहे तव्हां रांदि कई, जंहिंमें तव्हांखे उते वॾो एज़ाज़ मिलियो ऐं मल जेको आहे तव्हां मुक़ाबलो खटे वरितो, उहो कहिड़ो मल पहलवान हुयो? असांजो जेको आहे असांजे पहिरें वाहिद मिराणी जेको आहे सुठो पहलवान हुयो, उन सां बि मुक़ाबला कयासीं। सफ़दर अलमाणी हुयो, मुख़्तार अलमाणी हुयो ऐं पंहिंजो उन खां पोइ मुबारक मल्हाह थी वियो, पंहिंजा बुगटी थी विया ऐं कुर्बान होती पोटो, सालिम मोहम्मद होती पोटो। इन्हनि सां लुंड बि आहे, उन्हनि सां बि काफ़ी पहलवाननि सां मुक़ाबला कयासीं। असां भिटाई ते अवार्ड हासिलु कयासीं ऐं उन खां पोइ सरकारी गैर सरकारी बि जेको आहे अवार्ड हासिलु कयासीं। अच्छा, सरकार पारां तव्हांखे का माली सहायता मिली? सरकार तरफ़ां हाणे थोरो घणो सिहत जे हवाले सां उहो जेको आहे पहलवान जेका बीमार थिया आहिनि उन्हनि सां थोरो मखसूस जेको आहे ताउन करनि था पिया, इलाज मुआइजलनि लाइ। ऐं को 50,000 या लख या 25,000 जे हिसाब सां उहो ॾियनि था पिया। बाक़ी असांखे जेकी आहे सहूलियत मौजूदु न आहे। अच्छा, को तव्हांखे मल दौरान को दिलचस्प वाक़ियो ॿुधायो, को अहिड़ो थियो? दिलचस्प वाक़िया त काफ़ी सारा थिया आहिनि। असांखे माण्हू जेका आहिनि ॾिसो था मल पहलवानी ॾिसनि था, उन खां पोइ जेको आहे माण्हू वठी वञनि था, असांखे उताकनि ते रहनि था, इज़त ॾियनि था पिया। ऐं काफ़ी सारा जेका माण्हू आहिनि इहे नंढा नंढा प्रोग्राम हूंदा आहिनि, उन्हनि में माण्हू मिलंदा आहिनि, इज़त ॾींदा आहिनि, दावतां ॾींदा आहिनि ऐं पुछंदा आहिनि असांखे, मोहबत कंदा आहिनि असां सां। अच्छा, जॾहिं तव्हां मल जो मुक़ाबलो थींदो हो, तॾहिं पाण तव्हां खटे वठंदा हुयो, उन खां पोइ कीअं महसूसु कंदा हुयो? छा पब्लिक कीअं तव्हांखे तासुर ॾींदी, कीअं मोहबत कंदी तव्हां सां? पहलवान खटे खां पोइ जेको आहे उन में हिकिड़ो वरी जेको आहे उहो पंहिंजो टारगेट ठाहींदो आहे त मां अॼु हिन पहलवान को खटियो आहे, मूंखे एतिरी रिस्पेक्ट मिली आहे। ऐं जेको आहे अगरि मां वधीक महिनत कंदुमि ऐं पंहिंजी खुराक कंदुमि, पंहिंजी सिहत कंदुमि, वर्जिश ते ख़्यालु कंदुमि ऐं जेको आहे इन खां बि वधीक जेका आहे मां मुक़ाबला कंदुमि त उन में मूंखे जेको आहे कामयाबी मिलंदी।
अच्छा, हाणे आख़िरी सवाल आहे, तव्हां पंहिंजे नौजवाननि खे जेका मल में इंट्रेस्ट रखनि था उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो तव्हां? असां जेका बि मल में इंट्रेस्ट रखनि था पिया, असांजे ज़िला घोटकी में त घाट पहलवान आहिनि ऐं उन्ही खां पोइ अलावा जेको आहे जेका नवां नवां दोस्त आहिनि पिया मल विढ़नि था त उन्हनि खे असां इहो अर्ज़ु कंदासीं त मल अगरि उहो विढ़नि था त पंहिंजी महिनत करनि, पंहिंजी खुराक ॾे तवजा ॾियनि ऐं ग़लति सोबत खां ऐं बदकारी ऐं नशे वारी चीज़नि ॾे जेको आहे तवजा न ॾियनि। जे महिनत कंदा त उन्हनि खे फल ज़रूरु मिलंदो महिनत जो। अच्छा, जो सवाल असां रहिजी वियो खणी ऐड कंदासीं। त तव्हांखे अजूरो केतिरो मिलंदो आहे हिन मल जॾहिं खेॾंदा आहियो? ये नंढा वॾा प्रोग्राम जेका हूंदा आहिनि उन्हनि में असांजा शौक़ीन जेका आहिनि या मल जा खफ़्ती चवंदा आहिनि पिया, उहो उन्हनि में जेतिरी मल सुठी थींदी आहे पियो या पहलवानी जे हिसाब सां पोइ असां ॿाही में घुरंदा आहियूं इनाम करण जे लाइ, पोइ असांखे जेको आहे उहो असांखे दाद ॾींदा आहिनि, उन्ही सां जेको आहे असांजो सफ़र गुज़र थी वेंदो आहे। जेतिरी सुठी मल ऐं भली मल हूंदी आहे ऐं असांजो टफ मुक़ाबिलो हूंदो आहे ओतिरी पब्लिक असांखे इनाम ॾींदी आहे पियो। कॾहिं 5,000 थी विया, कॾहिं 2,000 थी विया, कॾहिं 1,500 थी विया, पोइ वरी जेको आहे ईअं थोरो घणो कठो करे पोइ असांजो जेको आहे सिलसिलो हले थो पियो, खुराक ॾे बि घर ॾे बि तवजा थिए थी पई। असांजे ज़िले घोटकी में जेको आहे पहलवानी जे हवाले सां जेको आहे घाट मेला थींदा आहिनि पिया। पोइ कॾहिं बि असां को एॾा वॾा जेको आहे सुरस वारा माण्हू न आहियूं, कॾहिं गवर्नमेंट बंदि कराया, कॾहिं लोकल वॾेरनि बंदि कराया या अहिड़े हिसाब सां बदमनी थिए थी त असांजा जेका आहे घोटकी ज़िले में घाट पहलवान आहे। असां गवर्नमेंट खे हिकु मैसेज ॾींदासीं त असांखे जेको आहे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, असांजा वज़ीफ़ा मुक़ररु करिया वञनि भला भला पहलवाननि जा, असांखे असांजे ॿारनि खे तलीम ॾिनी वञे या असां पहलवान जेका कामयाबु सुठा पहलवान उन्हनि खे नौकरी ॾिनी वञे। असां गवर्नमेंट खे इहा अपील कंदासीं, सकाफ़त खाते खे अपील कंदासीं त ख़ुदा असांजे मल पहलवाननि जी जेको आहे सार लहनि। असल में जेको आहे ज़िला घोटकी में सरदारी निज़ाम आहे पियो। हिते असां पोएं साल मां एप्लीकेशन डीसी साहब मोहम्मद अली साहब खे ॾिनियूंसीं, उन्ही खे चयोसीं असांखे प्रोग्राम 14 अगस्त जे हवाले सां ॾियो। उन्हनि जो साईं तव्हां जेको आहे नथा मिले सघनि असांखे सरदार साहबनि जे जेका MN MP आहिनि उन्हनि खां मना थियल आहे, असां तव्हांखे फंडिंग न मिलंदी। पोयों जेको DC साहब हुयो अब्दुल्ला उस्मान साहब, उन्ही असां सां कुझु ताउन कयो। असां पोयां 14 अगस्त जा प्रोग्राम 3 करायासीं, उन्हनि में जेको आहे असां हिते बि हाणे बि असां एप्लीकेशन DC साहब खे ॾींदासीं जो महिरबानी थी सघे त असांखे जेको आहे फल मलाखड़ा ॾियनि। ऐं असांजे ज़िले घोटकी में हाणे 4-5 ॿिया नवां पहलवान बि छोकिरा जेका आहे उन्हनि खे शौक़ु आहे उहो बि नंढे नंढे मेलनि ते अचनि था। अहिड़ा मुक़ाबिला थींदा, नवां पहलवान ईंदा, उहे नशे वारी चीज़नि खां ऐं ग़लति सोबत खां बचंदा ऐं उहे महिनत बि कंदा ऐं माण्हुनि ॾे जेको आहे खुराक ॾे मुतवजा थींदा ऐं माण्हू सिहतमंद बि हुई, माशरे में हिकु सिहत जो जेको आहे निज़ाम बहितर थींदो। छो जो आहे अॼुकल्ह काफ़ी सारियूं ज़हरबाद आहे, हेपाटाइटिस आहे, शुगर आहे, काफ़ी बीमारियूं आहिनि पियो। जॾहिं माण्हू वर्जिश ते खुराक ॾे तवजा थींदो त उहो उन्हनि खां बचंदो। जी बिल्कुलु, सुल्तान पहलवान जूं मिठियूं मिठियूं खरियूं खरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। पंहिंजे मेज़बान अशरफ बुखारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।